तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अव्हांजे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी मशहूरु किताब बोस्तान जी हिकु अहिड़ी हिकायत जेका तमामु वॾी नसीहत ऐं सबक़ आमेज़ हिकायत आहे। त अचो हलूं था हुन हिकायत जी तरफ़। हिकिड़ो बादशाह उनखे का बीमारी अचे लॻी। मर्ज़ अहिड़ो मुजाइस जो हू ॻरी कंडा थी वियो ऐं हलण चलण खां आजिज़ थी पियो हो। संदसि को दोस्त तबियत पुछण लाइ सचे पहुतो। बादशाह खे चयईं त साईं, हिन शहर में हिकिड़ो बुज़ुर्ग भलारो अलाह वटि पहुतल बानू रहंदो आहे। दुआन घुराइण लाइ वटि राज था अचनि। हू दरवेश दुआ घुरंदो आहे त माण्हू जा कम थी वेंदा आहिनि। मुंहिंजो मशवरो आहे त तव्हां बि उन दरवेश खां दुआ लाइ अर्ज़ु करियो। हू को फीणो छंडो करे मन अलाह ताला रहम करे ऐं मर्ज़ माफ़ थी वञनि। बादशाह अॻु में सख़्तु परेशान थी पियो, सो हिकदमि हुकुम कयई ऐं नौकर चाकर विया सो बुज़ुर्ग खे वठी अचे हाज़ुर थिया। हाणे बादशाह बुज़ुर्ग खे अर्ज़ु कयो त बीमारी वकोड़े वई हथ में का फ़क़ी फ़र्क़ु नथी करे, ॾींहों ॾींहुं वञा थो ॻरंदो, का दुआ घुरो जीअं अलाह सिहत नसीब करे, मर्ज़ मां जान छुटे। अहिड़ो अर्ज़ु ॿुधी बुज़ुर्ग बादशाह खे चयो त ए बादशाह सलामत, अलाह पाक उन ते रहम कंदो आहे जेको ॿियनि ते रहम करे थो। तुंहिंजे मुल्क में केतिरा मज़लूम बिना कंहिं ॾोह जे कैदनि में पिया था पीड़जनि, नाहक पिया था सज़ाउनि में सड़नि। हाणे मुंहिंजूं दुआऊं तो ते कहिड़ो असरु कंदियूं? अवल मुल्क मां ज़ुल्म ऐं ॾाढ जो ख़ात्मो कर, पोइ कंहिंखे दुआ लाइ चव। न त जेसीं मज़लूम तोखे पिया पिटींदा तेसीं दरवेशनि जूं दुआऊं ऐं फ़क़ीरनि जा सॻड़ा तोखे न लॻंदा, को असरु न कंदा। इहो ॿुधी बादशाह फ़िलहाल त कावड़ियो, पर पोइ दिलि में चयईं त आउं सच जे अखरनि ते छो थो चिड़ा, मूंखे त नसीहत ते अमल करणु घुरिजे। इहो सोचे उते जो उते हुकुम कयई त जेके बि बेॾोही कैदी आहिनि सभिनी खे हिन ई वक़्तु आज़ादु करियो। पोइ त बादशाह जे हुकुम जी तइमील थी केतिरा कैदी जेल मां आज़ादु थिया, दुआ कंदा घर ॾांहुं रवाना थिया। हेॾां हू दरवेश बि उथियो, ॿ रकातूं निमाज़ पढ़ियाई, निहायत आजिज़ीअ सां रब खे ॿाॾायई त ए आसमान खे बुलंद करण वारा अलाह पाक, अॻु में जंग सबबि तो पकड़ कयसि, हाणे हिन आण मञी सुलीह जी दरख़्वास्त कई आहे, हाणे खणी माफ़ी ॾीस। हेॾां दरवेश जी दुआ हली रही हुई त होॾां बीमार बादशाह जी तबियत सुधरणु शुरू थी। बादशाह पाणे उथी बीठो, ख़ुशीअ में न पियो मापे। माण्हू सम्झो त हाणे ख़ैरु थी वियो। बादशाह दरवेश मथां हीरनि जवाहरनि जी वारखा कई, माल ख़ज़ाना हुन जे क़दमनि रखण लाइ तयारु थियो। पर हुन दरवेश पैसनि ऐं हीरनि जवाहरनि ॾे ॾिठो बि कीन, उथी खड़ो थियो, चयई कंहिंखां डिॼी हक़ु लिकाइणु न घुरिजे। बादशाह खे चयई त अॻिते संभाले हलिजां, जॾहिं हिकु दफ़ो तोखे सेखत मिली आहे त ॿीहर भुलिजी बि ज़ुल्म न कजां। सैदीअ जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी हर को ख़्यालु करे, छो त किरण खां पोइ सभु कंहिंखे उथणु नसीबु न थींदो आहे। केतिरा किरण खां पोइ वञी क़बर में पहुचंदा आहिनि।